जामशोर मां वाक़िया अॻु कंदासीं। जामशोरो मेराण यूनिवर्सिटी में शागिर्द जे फौत थियण वारो मामलो आवाज़ शेयर कई पिया। शागिर्दनि पारां 0 पॉइंट खां मेन गेट ताईं रैली कढी वई आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त शागिर्द कुलदीप जी FIR दाख़िल करे संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे। ख़बर अवां जामशोरो मां शेयर कई पिया। जामशोरो मेराण यूनिवर्सिटी में शागिर्द जे फौत थियण वारो मामलो शागिर्दनि पारां 0 पॉइंट खां मेन गेट ताईं रैली कढी वई आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त शागिर्द कुलदीप जी FIR दाख़िल करे संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। जामशोरो मेराण यूनिवर्सिटी में शागिर्द जे फौत थियण वारो मामलो आवाज़ शेयर कई पिया। शागिर्दनि पारां 0 पॉइंट खां मेन गेट ताईं रैली कढी वई आहे। ख़बर आवाज़ जामशोरो मां शेयर कई पिया। जामशोरो मेराण यूनिवर्सिटी में शागिर्द जे फौत थियण वारो मामलो आवाज़ शेयर कई पिया। शागिर्दनि पारां 0 पॉइंट खां मेन गेट ताईं रैली कढी वई आहे। जामशोरो मां सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। रहीम बख्श बलोच खां। जी रहीम बख्श, आगाह कजो। जी बिल्कुल मारवी गुज़रियल ॾींहुं जेको आहे सो क्लास दौरान शागिर्द फौत थियण वारो मामलो आहे। मेराण यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां एहतजाज बि कयो आहे। शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि 0 पॉइंट खां मेन गेट ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया RBC ब्लड बैंक जूं गाॾियूं घुराए शागिर्दनि खां ज़बरदस्ती ब्लड कढराइनि था। नौजवान जो बग़ैर कंहिं टेस्ट जे रद्द कढियो वियो। फौती शागिर्द कुलदीप जी FIR दाख़िल करे खून सां इंसाफ़ कयो वञे। वाज़े रहे त मेराण यूनिवर्सिटी जे आर्किटेक्चर शोबे में पहिरें साल में पढ़ंदड़ कुलदीप पुट हाथीराम ब्लड ॾियण जो अतियो ॾेई सिंध यूनिवर्सिटीअ में नेवटेक जी सिख्या जो क्लास वठण पहुतो। क्लास दौरान शागिर्द जी तबियत ख़राब थियण खेसि जामशोरो जी लम्स अस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि शागिर्द जे फौत थियण जी तस्दीक कई हुई। जी महिरबानी रहीम बख्श तफ़सील ॾियण जे लाइ।